अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक़ मिठू अरबाब हाला। मौजू कहानी जो नालो डप ऐं ञुञ। पार्ट नंबर 7। डप जानिमाली नुक़सान घाटो थियण सेराब। डप जानिमाली नुक़सान घाटो थियण शराब ख़ौफ़। ञुञ जानिमाली फ़ाइदो नफ़ो ढह सेराब। कामन चयो देश खे किताबनि में ईअं लिखियलु आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन किताब ज़बूर ईअं आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन किताब तौरेत ईअं आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते किताब इंजील ईअं आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते किताब क़ुरान नाज़िल थियो ईअं आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते वही जबरील जिन जे ज़रिए नाज़िल थियो ईअं आहे। अल्लाह जे तरफ़ां पैगाम पहुचाईंदड़ मलाइक हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम ईअं आहे। मलाइक हज़रत मीकाईल मींहं वसाइण ते मामूर ईअं आहे। मलाइक हज़रत इज़राईल साह रूह कब्ज़ करण ते मामूर ईअं आहे। मलाइक हज़रत इसराफील नाद फूकण ते मामूर ईअं आहे। अल्लाह ते अल्लाह जे पैगंबर नबी रसूलनि ते असांजो ईमान आहे। अल्लाह ते अल्लाह जे मलाइकनि ते असांजो ईमान आहे। अल्लाह ते अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल आसमानी किताबनि ते असांजो ईमान आहे। टे पैगंबर बादशाह हुआ ईअं आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ईअं आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन बादशाह हुआ ईअं आहे। 4 बादशाह सॼी दुनिया ते बादशाह हुआ ईअं आहे। उन्हनि मां 2 मोमिन हुया, 2 काफ़र हुया ईअं आहे। हज़रत ज़ुल्क़रनैन, हज़रत सुलेमान मोमिन हुया ईअं आहे। निमरूद बिन कोश बिन कनान वक़्त नसरा काफ़िर हुआ ईअं आहे। हज़रत सालिह अलैहिस्सलाम संदसि क़ौम जे माण्हुनि खे चयो, अल्लाह खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे, ख़ुदा जी इबादत करियो। उन जे तरफ़ां हिदायत ऐं मौजूदो आहे, अची वियो। उठणी मोकिली आहे, उनखे तकलीफ़ न ॾियो। अल्लाह जे ग़ज़ब अज़ाब थियण खां डिॼारींदो हुयो। उठणीअ खे तव्हां तकलीफ़ ॾिनी त तव्हां ते अज़ाब ईंदो। कुझु शरारती माण्हुनि उठणीअ जा पेर कपे तकलीफ़ ॾिनऊं ऐं चयूं त किथे आयो अज़ाब जंहिंजो तो हुयो अचण जो वाइदो कयो। संदसि क़ौम चयो, आण अज़ाब खे। अल्लाह खां माफ़ी घुरो, 3 ॾींहं सब्र करियो, पोइ अज़ाब ईंदो। हज़रत सालिह बददुआ कई। 3 ॾींहंनि खां पोइ ज़िलज़िलो आयो। उन में उहे नाफ़रमान दुसिजी विया। ईअं थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि पैगंबरनि मां हो जेके पहिरियां खां ठहिरियल हुआ ईअं हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पैगंबरनि मां हो जेके पहिरियां खां ठहिरियल हुआ ईअं हुयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे बुत परस्ती कंदे ॾिठो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम संदसि क़ौम खे चयो, बुत परस्ती न करियो। जंहिं सिज चंड तारा पैदा कया आहिनि, अल्लाह उन जी इबादत करियो। अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि महबूद न आहे, अल्लाह जी इबादत करियो। उन ज़माने में वक़्त जो निमरूद बादशाह हुयो। निमरूद बाहि जो वॾो आड़ाह ॿारायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उन बाहि में उछड़ायो। अल्लाह करीम बाहि खे वही कई, चई बर्दन यानी थधी थी। बाहि अहिड़ी थधी थी जो अहिड़ो सीउ जो सर्दीअ में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा ॾंद वॼण लॻा ऐं सब्ज़ बाग़ थी वियो। उन बाग़ में वेठो हुयो।